अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है ईद नमाज जे तरीक़े जे मुतालिक। अचो पहिरियों सवाल सुनो था। खुश आमदेद जी। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुफ्ती साहब खैरियत से हो? अल्हम्दुलिल्लाह। दुआ ताई खैर वाफियत से हूंदा। आमीन। हिकिड़ो सवाल है जी। त नमाज़ ईदैन जो तरीक़ो कहिड़ो आहे अने नमाज़ ईदैन में जरा केतिरियूं तकबीरूं लॻे थियूं? माशाअल्लाह। नमाज ईदैन तंहिंजो तरीक़ो। ईद उल फितर जी नमाज़ ते जॾहिं पाण निकिरूं था तंहिं पहिला फितरो अदा कयो खपे। बुखारी मुस्लिम जे अंदरि इहा रिवायत मौजूदु आहे। ईद जो चंद्र जॾहिं नज़र अची वञे त ईद जी नमाज़ सूदीअ तकबीरात तंहिंजो अहतमाम करणु घुरिजे। बुखारी मुस्लिम तंहिंजे अंदरि इहा रिवायत मौजूदु आहे। अने तकबीरूं अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। अने बाज़ रिवायत में अल्लाहु अकबर 3 मरतबा चए जो ज़िक्र आयो आहे। मर्द बुलंद आवाज़ से अने औरतूं आहिस्ता आहिस्ता ई तकबीरूं चए। बुखारी मुस्लिम जी रिवायत। अने ईद में जेको हमेशह उमूर अंजाम ॾियूं था, मिसाल तरीक़े गुस्ल करणु, बहितरीन नओं लिबास पाइणु। अने नओं न हुए त कम से कम साफ़ सफ़ाई वारो लिबास पहिरियों खपे। ख़ुशबू लॻाई खपे। ख़ुशीअ जो इज़हार कयो खपे। अने निराने न निकिरियो खपे घरेनू की खाई पी निकिरियो खपे। ख़ासि करे खजूर जो मिली वञे त सुठो। ईद जी नमाज़ ईदगाह में अदा करणी खपे। बुखारी अने मुस्लिम मतिलबु पंहिंजो को क़ाइमी मस्जिदूं रहियूं तंहिंजे बदिले ईदगाह में नमाज़ अदा कई खपे। हाँ, शहर में एतिरो पट न आहे, जॻह न आहे त हू पिंड जी मस्जिद में नमाज़ अदा करे सघनि था। ईद जी नमाज़ इन में न अज़ान आहे न अकामत आहे। बुखारी मुस्लिम जी रिवायत। ईद जी नमाज़ में ख़ासि करे जॾहिं पाण खुले मैदान में पढ़ंदासूं त सुतरो तंहिंजो एहतमाम कयो खपे। बुखारी मुस्लिम जी रिवायत। ईद जी नमाज़ सिर्फ़ु 2 रकातूं आहे। पहली रकात तंहिंमें ज़ाइद तकबीरूं ऐं ॿी में ज़ाइद ऐं। अने ईद जी नमाज़ लाइ जॾहिं अचूं त कोई पण ॿियो नफ़िल आहे न। बुखारी अने मुस्लिम। ईद जी नमाज़ जे अंदरि ख़ासि करे सूर काफ़, सूर कमर जी तिलावत, सूर आला या सूर गाशिया जी तिलावत करणु सुन्नत आहे। ईद जी नमाज़ जे अंदरि क़रात जहरी यानी आवाज़ थी कई खपे। ईद जी नमाज़ जे अंदरि पहली रकात में तकबीर तहरीमा सवा 7 ज़ाइद तकबीरूं। अने ॿई में ॿई रकात में अल्लाह अकबर चई उथियूं था त सवा 5 ज़ाइद तकबीरूं चयूं खपे। अबू दाऊद जी रिवायत आहे। ईद जी नमाज़ पढ़ी पुठियां ख़ुतबो ॾिनो खपे। बुखारी अने मुस्लिम। इहो ख़ुतबो मंबर वग़ैरह आहे त इन जो मतिलबु अमुक ईदगाह जे अंदरि मंबर बनायो हुयो पर सुन्नत इहा त मंबर वग़ैरह जो ख़ुतबो ॾिनो खपे। अच्छा, ख़ुतबे जे अंदरि ख़ासि करे अहिड़ी दृघी तक़रीर सॼी कच्छ जी न कई खपे। मुख़्तसर तक़रीर कई खपे। वाज़ नसीहत अने तज़कीर तंहिंजो उसलूब अपनायो खपे। ख़ासि करे औरतूं हुए थियूं ईद में त अमुक हिसो तक़रीर जो औरत खे पण नसीहत कई खपे। माज़ूर औरतूं पण ईदगाह अचनि। जंहिं औरत वटि पिंड जो नकाब बुरको वग़ैरह ज़माने नबूअत में न हो उहो पिंड जी सहेली वटां गिनी अचींदियूं हुयूं। अने इन खे हुकुम अॼु त अलहमदुल्ला साहूकारी लॻी पई आहे। लिबास जो, परदे जो, बुरके जो कंहिं क़िस्म जो कीअं पण प्रॉब्लम आहे न। बच्चा पण ईदगाह अचनि। ईदगाह जॾहिं अचूं तॾहिं हिकिड़े रस्ते थी अचूं, वञूं तॾहिं ॿिए रस्ते थी वञूं। अच्छा, ईद जी मुबारकबादी जी ईद जी मुबारकबादी ॾींदासूं पण पोइ पाण हिकिड़े ॿिए खे मोबाइल ते स्टिकर हलाए न कक करे छॾियूं था। पण हिकिड़ो तरीक़ो सल्फ़े सालिहीन जो इहे त तक़ब्बल अल्लाह मिन्ना व मिनकुम सालिहल अमाल ई चयो खपे। तंहिं सवाइ पाण जेको ईद मुबारक चवनि था
इन लफ़्ज़ में पण की वांदो ना आहे। पोइ हाणे मिणी लफ़्ज़ त पाण वांदो गिनो ही मुनासिब ना आहे। लिहाज़ा ईद जूं तकबीरूं पहली रकात में तकबीर तारीमा सवा 7, ॿीं में ॿी रकात लाइ उथियूं था इन तकबीर सवा 5। अल्लाह वधारे बहितर ॼाणे थो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा।